मुफ्ती मुजीब रहमान जा बयान जी समात ला मुफ्ती मुजीब साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। इस्लाम में सब खां पहिरियां जेको मदरसो थियो आहे ऐं इस्लाम में ईअं सम्झो सभ खां पहिरियां इस्लामी जेकी यूनिवर्सिटी आहे उहा मदीना तैयबा जे अंदरि थी आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबवी जे क़रीब असहाब सुफ़ साहबा जो कुझु मजमू हुयो ऐं मस्जिद नबवी जे बिल्कुलु क़रीब में नॉर्मल हिकिड़ो उनखे जेकॾहिं अगरि मां मिसाल जे तौर ते बयानु कयां, चबूतरी जंहिंखे चयो थो वञे त ईअं सम्झो हिकिड़ी पथर ऐं कचुनि सिरुनि सां नॉर्मल हिकिड़ी दीवार खयल ऐं उनजे मथां खजी जा फड़का नॉर्मल रखियल। इस्लाम जो सभ खां पहिरियां मदरसो जेको आहे जंहिंजो वजूद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रखियो, इहो ई सर मदरसो आहे। इन मदरसे जे अंदरि साहबान जी तादाद जेके ख़ासि तौर ते इंतिहाई ग़रीब साहबा, इंतिहाई ग़रीब ऐं इंतिहाई साहबा जंहिंखे घर न हुयो, इन साहबनि जे अंदरि जेके 70 साहबा या 80 साहबा इब्तिदा में हुआ मस्जिद नबवी जे भरिसां चबूतरी यानी हिकिड़ी ईअं सम्झो मना। हिन ज़माने में माण्हू खे मुशाबित जेकॾहिं अगरि मना ते ॾियनि त मां सम्झंदो इहो जवाबु बहितर रहंदो। नॉर्मल हिकिड़ो मना, उन जे अंदरि 70 साहबा ग़रीब वेठा हूंदा हुआ। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर हिकु मौक़े ते इल्मु सिखंदा हुआ, नमाज़ पढ़ंदा हुआ ऐं जिहाद में निकिरंदा हुआ। इहे उहे साहबा आहिनि जंहिंखे पंहिंजो घर न हुयो ज़ाती, इहे उहे साहबा आहिनि जंहिंखे पंहिंजो ज़ाती खाइण लाइ खाधो न हुयो, जंहिंखे ज़ाती पंहिंजूं तलवारूं न हुयूं, यानी ईअं सम्झो पुठियुनि उघाड़ा हुआ इहे साहबा। एतिरी चादर मुश्किल सां हुई जो पंहिंजी साहबा उघड़ ढकिन पिया, बसि अक्सर पुठियुनि उघाड़ा इहे साहबा हुआ। ऐं इब्तिदा में सभ खां पहिरियां मदरसो इहो अथव। हिन ज़माने जे अंदरि जेकॾहिं अगरि मां चवां न त मुस्लमाननि जे लाइ जेके एॾियूं सारियूं मस्जिदियूं आहिनि ऐं जंहिं मस्जिद में हिन टाइम मां थो बयानु कयां ऐं जंहिंजो मिंबर जेको आलीशान आहे ऐं जंहिंजो मेहराब आलीशान आहे ऐं जंहिं मस्जिद जे अंदरि टाइल्स ऐं मार्बल आलीशान लॻल आहे, मां सम्झंदो इहे सभु असांजे मथां एहसान उन साहबा जो आहे जंहिं मुशक़त में इल्मु हासिलु कयो ऐं हिन टाइम उन इल्म खे असां खणी करे हलूं था। उन साहबनि जी सिर्फ़ु इहा ई कैटेगरी हुई त खाधो पीतो उन साहबा खे पंहिंजो कोई तयारु न कंदा हुआ। अबू साद बिन उबादा हिकु साहबी आहे, साद बिन उबादा साहबी आहे। उहो साहबी छा कंदो हो त पंहिंजे घरां रोज़ाना जी बेस ते खाधो तयारु कराए ईंदो हुयो ऐं इन 70 साहबा जे अंदरि इन खाधे खे तक़सीम कराईंदो हुयो। ऐं कॾहिं कॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़ को हदियो ईंदो हुयो या अहिड़ी तरह को तोहफ़ा ईंदा हुआ ऐं उहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोहफ़ा ऐं हदियो आहे इन साहब जे अंदरि तक़सीम कराईंदा हुआ। ऐं इन साहबनि जे अंदरि जलील क़दर साहबा मौजूदु आहिनि, जीअं अब्दुल्ला बिन मसूद रज़ियल्लाहु ताला अन्हु, अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु, बाज़ोकात बिलाल हबशी रज़ियल्लाहु ताला अन्हु ऐं अहिड़ी तरह हज़रत सुहैब रज़ियल्लाहु ताला अन्हु। हे जलील क़दर साहब आहिनि। इहे इन असहाब सुफ़ा में कठे हूंदा हुआ ऐं जंहिंजी सिफ़त अल्लाह ताला क़ुरान हकीम में बयानु कई, लिल फ़ुक़राइल्लज़ीन उहसिरू फ़ी सबीलिल्लाह। अल्लाह ताला उन ॾिसो मक़ाम छा बयानु कयो, अल्लाह ताला फ़रमायो उहे फ़क़ीर जंहिं पाण खे रोके रखियो आहे अल्लाह जे रस्ते जे लाइ। हे साहबा जो ईमान जी हिकु तमामु वॾी मज़बूत अल्लाह ताला आयत पेश कई आहे। उहे साहबा जंहिं पाण खे रोके रखियो आहे अल्लाह ताला जे रस्ते में, सिर्फ़ु रस्ते जे लाइ। ऐं साहबा 70 पहिरियों हुया, 70 खां पोइ फिरी करे जॾहिं वधंदा विया 400 जी तादाद में इहे साहबा पहुता, 400 जी तादाद में इहे साहबा पहुता। ऐं पोइ इहे साहबा निकिता दुनिया जी तरफ़ ऐं पोइ असां वटि मदरसा अची विया ऐं पोइ असां वटि मस्जिदियूं अची वियूं।